अल्लाह तबारक व तआला तव्हां ते रोज़ो इन जे करे फ़र्ज़ु कयो आहे ताकी तव्हीं परहेज़गार थियो। जॾहिं परहेज़गार थींदो तॾहिं जॾहिं तव्हां नेकी जी तरफ़ ईंदो। रोज़ो रखण खां पोइ तव्हांखे केॾा सारा कम आहिनि। तव्हीं तिलावत क़ुरान पाक शुरू करियो। तिलावत क़ुरान पाक खां पोइ अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र करियो, दुरूद पाक जी कसरत करियो। उन खां पोइ जेकॾहिं अञा बि वक़्तु अव्हां वटि बचे थो पियो, नवाफ़िल पढ़ो। अञा बि अव्हां वटि वक़्तु बचे थो, तव्हीं इस्लामी कुतुब पढ़ो, मुतालो करियो। अञा त बहितर हूंदो आम ॾींहंनि में तव्हीं मथां रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़, रोज़नि जे मुतालिक़, रोज़े जा अहकाम न पढ़ंदा हुजो या ॿिया मामलात हुजनि, मगर जॾहिं रमज़ान शरीफ़ अचे थो त रोज़नि जे बाबति जेकी किताब लिखियल आहिनि, मकतबतुल मदीना जो बहितरीनु किताब लिखियल आहे फैज़ान रमज़ान, इहो तव्हां पढ़ी ॾिसो। इन में रोज़े जा मामलात आहिनि, रोज़े जा मसला मसाइल मौजूदु आहिनि। इहे पढ़ो ताकी तव्हांजो वक़्तु बर्बाद न थिए। हीअ त अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु जी तरफ़ां ही हिकिड़ी वॾी महिरबानी आहे असांजे मथां, जो हुन असांखे रमज़ान मुबारक हर साल में 11 महीना दुनिया में असीं गुज़ारियूं था। हिकिड़ो महीनो अल्लाह तबारक व तआला असांखे नेक ऐं परहेज़गार थियण जे लाइ ॾिए थो पियो, ताकी तव्हीं रोज़ा रखो इन जी रूहानियत सां, तव्हीं गुनाहनि खां बचो, गुनाहनि खां परे रहो ऐं नेकी जी तरफ़ अचो।